तहरीक भी हली हुई, दोस्तनि मुज़ाहिरो बि कयो, उन्हनि जो मुतालबो हो। तमामु घणनि माण्हुनि साञा वंधनि सोशल मीडिया जे ज़रिए ऐं हुकूमती इदारनि सां, बल्कि वज़ीर आला सां बि कुझु दोस्तनि ॻाल्हायो त गुलशन जो परॾे मां इलाजु करायो। जो उहो न थियो, पर गवर्नमेंट कुझु जिते बि गुलशन दाख़िल हो जीअं अस्पताल में, उते थोरो घणो उनजी मदद कई। पर आख़िरी मरला जेके हुआ गुलशन जे इलाज जा, उन में बेतवजी जो तमामु घणो रुझान रहियो, जंहिं करे गुलशन जी सही माना में ट्रीटमेंट न थी। शुरूआती ॾींहंनि में कुझु हुकूमत जा माण्हू गुलशन सां अस्पताल में मिलिया बि हुआ, सभु कुझु हुआ, पर बहितर तरीक़ो इहो हो त हिन ते बोर्ड ठाहे ऐं गुलशन जी बीमारी जी तशख़ीस करे उनखे ॿाहिरि मोकिलियो वञे, जीअं थींदो रहियो। अमूमन उते इलाज बि थियनि था ऐं माण्हू जेको आहे सो सिहतयाब थी अचनि था। सो गुलशन जे मामले में ईअं न कयो हुयो, इन जे लाइ असां त कुझु नथा चई सघूं। तो इहो तव्हां आउं सम्झां थो कोताही थी आहे, सुस्ती थी आहे, हुकूमत जी इहा सुस्ती आहे त गुलशन जहिड़े माण्हू जे लाइ करे उनखे तमामु घणो कुझु करणु खपंदो, उहो न करे सघिया, उहा उन्हनि जी नाकामी आहे। बाक़ी रहियो त गुलशन जो जेको किरदारु आहे इल्मी हवाले सां, उहो तमामु वॾो आहे। तमामु मलीर में त अहिड़ो माण्हू पैदा ई कोन थियो आहे। जेको दौरु आहे उन में आउं नथो सम्झां त को माज़ी वेझड़े माज़ी में को माण्हू पैदा थींदो। उन जे लाइ अहिड़ा माण्हू पैदा थियण में सदियूं लॻी वेंदियूं। उन पंहिंजे मलीर जी तारीख़, कराची जी तारीख़, सिंध जी पुराणी तारीख़ जेका आहे, सियासी तहरीकूं जेके हलियूं आहिनि, उहे बम्बई खां सिंध खे अलॻि करण वारी तहरीक हुजे, या उन ज़माने में लोकल बॉडीज़ जो जेको निज़ाम हुजे, या मौजूदा निज़ाम आहे, त इन सभिनी मथे गुलशन जो तमामु वॾो दस्तरस हुई। उन्हनि जो मुतालो कयो, उन्हनि जो जेके ख़ूबियूं खामियूं उहे बयानु कयूं। ऐं मलीर में बि जेके मुतहरक माण्हू हुआ, लिखण वारा, सहाफ़ी, कलमदान, उन्हनि सभिनी माण्हुनि जी उन तारीख़ सहीड़ी आहे। कहिड़ा कहिड़ा माण्हू कहिड़े दौर में डिस्ट्रिक्ट काउंसिल, यूनियन काउंसिल जा मेंबर, चेयरमैन रहिया, इहो सॼी जेका कराची जी तारीख़ आहे, तव्हांखे गुलशन तोड़े केएमसी में जेके माज़ी में मेयर रहिया आहिनि, केएमसी में जेके उनजो तौर तरीक़ो आहे, उनजो कानून छा हुआ, पहिरीं केएमसी खां कहिड़ो सिस्टम हिते मौजूदु हो, इहे सभु शयूं जेके आहिनि से गुलशन किताब में सहीड़ी असां वटि छॾे वियो आहे। त उनजो तमामु वॾो ख़ज़ानो आहे इल्मी। ऐं सम्झां थो असांजे नौजवाननि खे गुलशन जा जेके 10-12 किताब छपिजी चुका आहिनि, उहे गौर सां पढ़णु घुरिजनि। उन जेकॾहिं उनखे पढ़ी विया त कराची जे लाइ पोइ उन्हनि खे उहो साइक्लोपीडिया वारो उन्हनि जो रोल रहंदो। जीअं गुलशन हर मसइले खां वाक़ुफ़ु हो, तीअं असांजो नौजवान वाक़ुफ़ु थींदो, उनखे गुलशन जा किताब पढ़णु घुरिजनि। गुलशन जो टियों पासो जेको सो क़ौमी कारकुन वारो, त गुलशन हमेशह क़ौमी तहरीक सां वाबस्ता रहियो, उन में पंहिंजो किरदारु अदा कयो। शागिर्द वारी ज़माने में बि उहो क़ौमी जेके उन वक़्तु स्टूडेंट्स सियासत हुई, तरक़ी पसंद, क़ौम परस्त, उन सां गॾु रहियो। पोइ जॾहिं उन सियासी तौर ते तरक़ी पसंद पार्टी में रहियो, जेसिन माज़ में रहियो, अवामी तहरीक में बि कुझु अरसो उनजो BSO में शागिर्दी वारी ज़माने में उन्हनि में बि उनजो किरदारु रहियो। त माना सियासी हवाले सां उनजो रुझान जेको हक़ीक़ी असांजे नंढनि क़ौमनि जा जेके मसइला आहिनि, जिन अॼु मुल्क में हीउ जेको हेॾो भूचाल पैदा थियो आहे, उनजो बुनियादी कारण बि इहो आहे त इन हिते पाकिस्तान में जेके क़ौमूं आहिनि, उन्हनि जे मसइलनि खे एड्रेस न कयो आहे। गुलशन पंहिंजे किताबनि में बि उनखे एड्रेस कयो आहे। त गुलशन जी जेका सियासी सोच हुई उन हवाले सां, त सियासी तहरीक सां जे हवाले सां इहो चवंदुसि त गुलशन जेको बैरिया टाउन वारो मामिलो जेको असांजे लाइ वॾो हिकिड़ो सम्झो त कराची जी ज़मीन, MDA के KDA, इहे सभु जेके इदारा आहिनि, जेके कराची दुश्मन, मलीर दुश्मन, असांजे एग्रीकल्चर जेका असांजी आहे लैंड, उनजे ख़िलाफ़ु इहे मनसूबा ठाहिया हुआ। ख़ुशूसन जेको बैरिया जो 2015 खां जेको किरदारु रहियो, त उन ते गुलशन न रुॻो ॻाल्हायो, लिखियो, गुलशन किताब जो बि पंहिंजो हिकिड़ो लिखियो आहे ज़मीन ते वाला जे हवाले सां। उन में उनजा तफ़सील बि उन ॾिना आहिनि, पर उन में अमली तहरीक में गुलशन रहियो ऐं सॼी सिंध खे गुलशन ते गॾु कयो, गॾु करण में कामयाबु थियो। ऐं जंहिंजो मैसेज न सिर्फ़ु असांजे हुक्मराननि वटि, पर सॼी दुनिया में बैरिया टाउन जो असुलु रूप ऐं उन ते जेको ज़मीन ते धाड़ो लॻो आहे, उहो धाड़ो जेको आहे उहो सॼी दुनिया में मशहूरु थियो। उन्हनि जो हिते कार्रवाइयूं बि थियनि पियूं बैरिया टाउन ऐं बैरिया टाउन जे मालिकनि जे ख़िलाफ़ु। पर ज़ाहिर आहे हुकूमतनि जूं सपोर्टूं आहिनि, उन करे अञा ताईं इहो मक़सद में असीं कामयाबु कोन थिया आहियूं। गुलशन जेको असांजे लाइ छॾे वियो रस्तो, उहो असां अञा मंज़िल माणे कोन सघिया आहियूं। बहरहाल जदोजहद जारी आहे, जारी रहंदी। बाक़ी हाणे गुलशन ज़ाहिर आहे जिस्मानी तौर ते असां खां विछड़ी वियो आहे,
पर गुलशन जी सोच, गुलशन जी जदोजहद अॼु बि मौजूदु आहे। अञा बि उन खे हल करण जे जेके आहिनि उन्हनि जदोजहद करण लाइ करे अञा बि को सो रस्तो खुलो पियो आहे। ऐं सम्झां थो असांजे नौजवान खे, मलीर वासियुनि खे पंहिंजो वजूद बचाइण जे लाइ करे गुलशन जो रूप धारे पंहिंजी धरती बचाईंदा त उन्हनि जो जियापो थी पवंदो। ॿी सूरत में जेके असांजे ख़िलाफ़ु साज़िशूं पियूं थियनि, हिन में असीं नीस ताईं नाबूद थी वेंदासीं।